آله وأصحابه وأهل بيته وأزواجه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين जुमे जे भलारे दिहाड़े अल्लाह जे घर मस्जिद में अल्लाह ताला तवाई असा के ले प्रोग्राम में शरीक करने की तौफीक अता फरमाई रब मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला सभिनी जो अचण क़बूल फरमाए रिवायत जे अंदर ईंदो आहे त जंहिं माण्हूअ जुमो पढ़ियो वरी इरादो के अल्लाह साईं तो हयाती दिनी इंशाअल्लाह वरी वरदो जुमो पढ़ंदुसि अब विच में घणा ॾींहं थिया 70 रिवायत में असां फरमायो त इन इरादे जे करे वरी जॾहिं ते ॿियो जुमो पढ़ी त विच में जेके 7 ॾींहनि जा गुनाह आहिनि अल्लाह ताला उन जुमे नमाज़ जे पढ़ण जे करे माफ़ थो हज़रत मौलाना अब्दुल्ला चांदी अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमायो करे करे जोश में ईंदा फरमायो त सदाई माण्हुनि खे अल्लाह को रिजाए वेठो आहे मोटड़ा हीअं थींदो करे अल्लाह जो रहमत त माण्हुनि खे ॾिसो अल्लाह रहमत दरे कंहिं शाइर जो आहे त ॾिसूं था जे गुनाहनि ॾे त दोज़ख जा खंभा जे पंहिंजे प्रकार में ॾिसूं था त ॾिसूं था शायदि दोज़ख खंभो विच ते थींदो आहे उहे आहे एॾा गुनाह पर अचे त वरी ॾिसूं था जे शफ़ाअत ॾे त लाइक़ हौज़ कौसर पासे ॾिसूं था त भला ॿियो नेमूं ऐं टेड़ूं त कोन ईंदा जन्नत मिड़ाई करा कंदा तव्हां जहिड़ा कर्म जिन खे नसीब थियो असां जहिड़ा जन्नत ॾे वेंदा अल्लाह दुआ कंदा अल्लाह ताला सभिनी खे अमलन सालिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन अॼु वॾो अमल सालिन जंहिंखे चइजे उहो इहो थो पहिरियों अक़ीदत हरारत में अक़ीदे में खलल आहे त पोइ त न इबादत आहे न रोज़ो आहे न हज आहे न ज़कात आहे न ख़ैर आहे न ख़ैरात आहे कुझु जहिड़ो त का शइ हुई कोन्हे हुनजो मिसाल अलाह ईअं ॾींदो आहे शायदि तव्हां कंहिं ईअं वॾे पट ते कंहिं पथर ते को वियो हुजे ईअं महसूसु थींदो आहे ओ इहो पाणी थो ॾेखारे तव्हांखे अहिड़े नज़र आयो आहे त कटोराए पोइ ओॾे माण्हू तक वञे त उहो पट पाणी पधर माना त ॼण कुझु कोन्हे ॾेखारियो अथई त अमल मां वॾो कयो आहे निमाज़ूं में वरी पढ़ियूं अथमि हज ख़ैर ख़ैरात ज़कात में पर उन जो अमल ईअं आहे जीअं इहो पट वारो करे पाणी ॾिसण ईंदो आहे पर पाणी हूंदो कोन्हे ॿी जाइ ते क़ुरान शरीफ़ में फरमायो त जेको मुशरिक आहे उनजो अमल काई हैसियत कोन्हे ईअं आहे जेकॾहिं कोड़ अमल जो कंदो कंदे सम्झे त मां आसमान ते पहुचुमि पर ख़बर तरे कोन वरी उते कंदो माना कुझु कोन ॼण दफ़्तर में का शइ नेकी आहे जंहिंजो अक़ीदो ख़राब आहे बाक़ी जंहिंजो ईमान मुवाहिद आहे अल्लाह जी हिकिड़ाई अल्लाह सां कंहिंखे शरीक नथो बणाए इन जे लाइ थींदी आहे अल्लाह जे रसूल फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह सबित ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इमाम लंबिया से जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़न त जंहिंखे इहो कलमो नसीब थियो सच में दिलि सां पढ़ी ॿिया लफ़्ज़ साईं फरमायो त दख़ल जन्नत इहो जन्नत कंहिं साहबी आदमी सोचे गुनाह कई कलमो पढ़ी कर गुनाह की पोइ जन्नत में वेंदो साईं फरमायो पोइ जन्नत में हुन ॿीहर ते हुननि जा नाला ही वॾा गुनाह थियो हाणे पोइ जन्नत में वेंदो कलमो वठी हुन टीहर ते जॾहिं टियों दफ़ो चई तॾहिं इमाम लंबिया साईं थोरो कावड़िया बि साईं पाण फरमायो त रब माला अबीद अबू ज़र जे नक ते मिटी लॻी तुंहिंजो छा अलाह सॼी मुश्किल ॾी बाक़ी हाणे कर्म जे करे छुटंदासीं त अलाह तुंहिंजो सही रबा पोइ जे सिंधी में चवंदा आहिनि अलाह ॿियनि मोटण खां हिकिड़ो माण्हू हितो कराची जे लाइ वञण मिलियो तूं कराची वञ हा न कराची जे लाइ तव्हांखे हिक में स्टेशन आहे रोक स्टेशन रोक स्टेशन आहे जेको ट्रेन ते चढ़ी वञो त वेंदो हेॾो वेलो थिया रोड तव्हांजे पासे में इन ते जेकॾहिं वेंदो त इहो बि रोड बि तव्हांखे हली कराची थी ट्रेन में पुॼाए पर सखर एयरपोर्ट आहे जहाज में चढ़ी करे बि कराची पहुचण जा तरीक़ा हिकिड़ो माण्हू ट्रेन ते चढ़े तॾहिं बि सही आहे पहुचंदो कुझु देरि सां जहाज ते चढ़ंदो वेंदो बस में कुझु देरि सां पर हिकिड़े माण्हू ट्रैक्टर ते चाढ़िजे त ट्रैक्टर घुटी थो कराची पहुचंदो त इहो बि सही पर हालत उकड़ी थींदसि पर जे अञा पैदल साइकिल ते अञा ॾुखियो पर जे अञा पंधु खणी ॾाढो खणी पकड़ अचे हल ॿाहिरि कराची वेंदो त सही पर हालत ख़राबु थींदसि कल में पाण जेकॾहिं जन्नत जी टिकट मिलियल अथसि अमल जेतिरा घटि कंदो कसा कंदो ओतिरा मोटड़ा
मोटरन को बीतो भला एक माण्हू ट्रैक्टर में कोई रसो बदले जंजीर ट्रैक्टर में रसो टेल में बदली करे तेजे साण हल ये बा ट्रैक्टर वाला के किराच छजा यो विंदो पहिरी तो बचा कंदो त मां किरान नेठ ठगड़ी किरंदो किरण का पो बा यो ट्रैक्टर गेर गेरा को यो केवल हुन पत्थर दा केवल रोड दा पियो नी हिन जा हद कोटा भजी पवदा पर को ढांचो वनी किराच कुने जो ट्रैक्टर जोड़े वनी विंदो सही हो पहुंचो नी ओड़े पहुंचो हालत अमल खराब कंदा वे हालत खराब थींदी वो ये मोटरा भी लगंदा मोटरा गुंडा जेके कोड़ा हुजन वरी अखन का अंधार हुजन सो हथ रख राय नठ जे तेनी जाए के वहा उनको दाहा मुदे नको कूक मुदे नको खबर पैसा मथे में है मसला कंध में है मासी फुटका सुटका करे जन्नत दे विंदो सो कलमो पढ़ कलमे का गड जे अमल चंगा थींदा जण हवाई जहाज कड़ियन पता सो जेतरो अमल कसो थींदो कलमो जन्नत दे जरूर वठींदो पर इन जी सजा मिलंदी माफ न थींदो अल्लाह दुआ है कि अल्लाह ताला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमल चंगी तरह तौफीक अता फरमाए अजो के दौर में चलो अमल अकीदे ईमान का बाद में वडे में वडो अमल तो नमाज पंज वक्त नमाज जे मानो के पंज वक्त नमाज नसीब थी कुरान पाक जी तिलावत थी इन जड़ तो पानी आखिरत खाई जेतरो थी सके इन शैन के तमाम घणो जोर अकीदे का को शिरक त न होजे शिरक जे लाइ ये आहे अल्लाह ताला कुरान पाक में फरमाया त मैं युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहि जन्नत जे अल्लाह से जरा थोड़ो भी शिरक कयो अल्लाह ने ते जन्नत हराम कयो जे अल्लाह हराम कयो जन्नत जो दरवाजो इन संग को फरमाए व मावा ना जाए उन जी जहन्नम वमा लिज़ालिमीन मिन अंसार ज़ालिम जे लाइ को मददगार न हूंदो जो अल्लाह के ते हाणे रहम करे न मुशरिक जे तरे बुजुर्ग मिसाल ॾिना को माण्हू कंहिंजी चोरी करे आयो कंहिंजी बनी फुरे कई ॿार फुरे थोरो कई रस्ते जो रात जो ये सभु ई ॻाल्हि पर जेकॾहिं हुनखे ख़्यालु थियो ऐं गॾिजी करे बटन खे वठी वियो मूंखे ग़लती थी आहे अवा महिरबानी मां ॿीहर चोरी बि मोटाए थो ॾियां ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कंदो मां सम्झां थो हलण में आहे गुनाह अलाह ठीकु आहे तो मां टाइम शायदि हलनि था असां गॾिजी था हलूं असां सिफारिश कयूं था सिफारिश थी वेंदी पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे पंहिंजो कारो हुजे पोइ हिननि खे चए त हलो हलो त मूंखे हली चौक सदा तुंहिंजो कारो आहे पर छॾीसि हिनखे छॾीसि एॾो आहे मसलो काथे केरु माण्हू विढ़ंदा आहिनि हाणे त 94 नओं तरीक़ो शुरू कयो आहे ॾींहं ॾिठे जो माण्हू ॾाढो खोड़ करनि था ॿियो केरु चए थो हक़दार चए थो ख़बरदार ॾिना थियो कारो हाणे उहो फुरनि था मतिलबु कारा वारो एॾो ख़राब आहे पोइ हथ चुप करे बीह रहंदो हालांकि उनखे ख़बर कोन्हे काथे जो लाइ कारो आहे चोर अटकल इहा ॾिनो आहे कारे चवण जे करे को माण्हू वेठो वेंदो त पाण में कमु माना कार एडी खराब शइ आहे को सिफारिश करण जे लाइ को हथ वठण जे लाइ तयार न आहे मारन त मारन पुरन त पुरन कारे जो लॻो अची घर को खानो इहो खंडिया मुशरिक खां वधीक गंदो अल्लाह वटि को बि इन जी सिफारिश न कंदा चवंदो त सड़े थो सड़े वेझो कोई न हूअं क़ुरान जो हाफ़िज़ बि सिफारिश कंदो आलिम बि सिफारिश कंदो मौलवी आलिम नेक सालिह साहिर ये सभु बुज़ुर्ग वली सभु सिफारिशूं कंदा अल्लाह वटि पर मुशरिक जे लाइ फरमाए त वमा लिज़ालिमीन मिन अंसार उन जे लाइ को बि मददगार न हूंदो जो अल्लाह खे चए त हिन ते थोरो रहम करो न इहो एॾो ख़तरनाक शइ आहे तंहिंजे करे अॼोके दौर में शिरक खां बचो 5 वक़्त नमाज़ ऐं क़ुरान पाक जी तिलावत मां सम्झां थो इहा सआदत हूंदी आहे तकरीरूं कजनि कलाक पर अमल कुझु बि न फ़ाइदो कोन्हे अलाह जे करे हिकिड़ी ॿ ॻाल्हि अची वञे ज़हन में मां सम्झां थो उन ते अमल वधीक तॾहिं फरमाए थो आल इल्म बिला अमल जुनून इल्म तमामु खे वॾो हुजे पर अमल न हुजे उहो बेअक़ल माण्हू इल्म जेतिरो थोरो हुजे पर अमल उहा वॾी शइ आहे जंहिं इबादत में कुझु अमल तव्हांखे सम्झ में अचे इल्म भलो हुजे जाए पर अमल वॾी अहमियत वारी शइ आहे अलाह ॿुधाए अलाह ताला तव्हां असांखे नेकियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए खटियो जे तरह ॿारनि मां बि मजबूर आहियां काश जेकॾहिं मूंखे ऐब मिले त मां बि ॾाढो अलाह दुआ थो कयां त अलाह ताला मुंहिंजी महिनत खे क़बूल फरमाए अॼु बि हुकुम थियो बाबा अबू बकर साहिब जो अलाह ताला मूंखे सिहत कामयाब न फरमाए चयो त कोई जुमो फारिग कोन्हो अॼु में थोरी गुंजाइश हींअर मुंहिंजूं जुमो ॿिए हंधा मां ओड़े वञी उहे बेदार फिल्म करनि था बहरहाल तव्हां ॾाढो आयुसि वरी ज़िंदगी आहे इंशाअल्लाह टाइम मकान साहिब खे चवंदासीं कचहरी बि थियनि कुझु ॻाल्हियूं बि थियनि कुझु मौलूद बि थियनि कुझु ॻाल्हियूं कयूं हिकु ॿ मौलूद बि चवां कोन त वरी मां बि जुमे ते पहुचां शुरूआत